मटियारी जे डिप्टी कमिश्नर ॿियनि अमलदारनि शहर जो दौरो करे सफ़ाई सुथराई जो जाइज़ो वरितो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर ज़हीर अहमद मूजिबि डीसी सैयद जवाद मुज़फ़र, एडमिनिस्ट्रेटर टाउन कमेटी ऐं असिस्टेंट कमिश्नर मटियारी अदील अहमद सो टाउन कमेटी मटियारी जे इंतज़ामिया सां गॾिजी शहर अंदरि जारी सफ़ाई सुथराई जे कम जो जाइज़ो वरितो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे असिस्टेंट कमिश्नर मटियारी चयो त शहर जी सफ़ाई कराए शहरनि खे बहितरीन गदिलाइण खां पाक माहौल फ़राहम करे ॾेई रहिया आहियूं। हुन चयो त सफ़ाई अधु ईमान आहे। शहर जे हर शख़्स खे शहर खे साफ़ सुथरो रखण में भरपूर ताउन करणु घुर्जे। जेका बि मशीनरी ख़राब आहे उन खे सही कराए रहिया आहियूं त जीअं शहर अंदरि ड्रेनेज सिस्टम खे बहितर करे सघिजे। हुन चयो त अवाम जी बुनियादी मसइलनि जे हल जी ज़िमेवारी असांजी आहे ऐं असां पंहिंजी उन ज़िमेवारी खे पूरो करे रहिया आहियूं। उन सिलसिले में सिविल सोसाइटी, NGOs, मीडिया ऐं ख़ुदि अवाम खे बि पंहिंजो भरपूर किरदारु अदा करणो पवंदो। नसीराबाद वेझो गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल मोंदड़ लाखा में स्कूल इंतज़ामिया पारां सिंध जो सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हायो वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल लतीफ़ काॾही मूजिबि सकाफ़ती तक़रीब में तालका एजुकेशन ऑफिसर मुख़्तार अहमद वाहूचो ऐं वज़ीर कांधड़ो समेत स्कूल जे उस्तादनि ऐं शागिर्दियाणियुनि, वालिदैन ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। सकाफ़ती ॾिहाड़े जी तक़रीब जी शुरूआति कलाम पाक जी तिलावत सां कई वई। स्कूल जे शागिर्दनि शागिर्दियाणियुनि सिंधी वेस पहिरें टेबलोस पेश कया ऐं तक़रीरूं कयूं ऐं सिंधी गीतनि ते रक़्स कयो। मातली में बॉयज़ प्राइमरी स्कूल ताज मोहम्मद निज़ामानी जो हैदराबाद रीजन जे एजुकेशन डिप्टी डायरेक्टर आशिक़ हुसैन लगारी पारां ओचितो दौरो कयो वियो। ज़हीन शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे रोक रक़म, कप ऐं मेडल्स इनाम तौरु ॾिना विया। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर नसीर सोलंगी मूजिबि उन मौक़े ते डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर मोहम्मद सिद्दीक़ उमरानी, TEO मेल मोहरम अली पंवर, TEO फीमेल गुलशन आरा उमरानी ऐं ॿिया बि साणस गॾु हुआ। उन मौक़े ते आशिक़ हुसैन लगारी ॻाल्हाईंदे चयो त ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे जो हिन स्कूल जा ॿार ज़मीन ते वेही तालीम पिराए रहिया आहिनि। हिन स्कूल मां फौरी तौर ते फर्नीचर जी खोट ख़त्म करण जूं हिदायतूं कयूं। टंडोआदम में पैरामेडिकल एसोसिएशन सिंध पारां ग्लोबल हेल्थ केयर सर्विस अस्पताल में गॾिजाणी कोठाई वई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल्ला बिहण मूजिबि टंडोआदम में पैरामेडिकल एसोसिएशन सिंध पारां ग्लोबल हेल्थ केयर सर्विस अस्पताल में सदर डॉक्टर मोहम्मद उस्मान माको, अगूणो सदर मिर्ज़ा अली अज़हर, डॉक्टर बशीर अहमद ख़ासखेली, डॉक्टर वासदेव, डॉक्टर मोहम्मद समान बलोच ऐं ॿियनि जी अॻवानी में अहम गॾिजाणी कई वई। जंहिंमें ॿोॾि दौरान सिंध में कैंपुनि, हेल्थ केयर कमीशन ऐं PPH डॉक्टरनि लाइ अलाउंस समेत ॿियनि अहम मसइलनि ते गौर वीचार कयो वियो। गॾिजाणी में ॻाल्हाईंदे डॉक्टरनि चयो त बरसाति ऐं ॿोॾि मुतासिरनि लाइ असां कैंपू लॻाए पंहिंजा फ़र्ज़ सर अंजाम ॾिना। संदन तमामु अहम मसइला आहिनि पर सिंध सरकार संदन बुनियादी मसइला हल न पई करे। हुननि चयो त हेल्थ केयर कमीशन में रिश्वत जी बाज़ार गरम आहे। बिना जवाज़ सीनियर डॉक्टरनि जी क्लिनिक्स ते छापा हणी सील कयो वञे थो। जॾहिं त संदन गायनोकोलॉजिस्ट डॉक्टरनि ते केस दाख़िल कया विया जिन खे सुप्रीम कोर्ट बाइज़त बरी कयो। उन मौक़े ते डॉक्टर सादिक बलोच ऐं डॉक्टर बशीर अहमद ख़ासखेली पारां आयल महिमाननि खे भलीकार कंदे अजरक पाराया विया। गॾिजाणी में MS तालका अस्पताल टंडोआदम डॉक्टर कुलसुम उमरानी, डॉक्टर कज़ाफ़ी मरी, डॉक्टर राशिद कुरैशी, डॉक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा हिंगोरो ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। रोहिड़ी जे इलाइक़े अली वाहण में न्यू खांगी स्कूल तरफ़ां सिंधी सकाफ़ती ॾिहाड़े जे हवाले सां तक़रीब कोठाई वई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर नबी बख्श शर मूजिबि तक़रीब में सहाफ़ी मुजाहिद बोज़दार, स्टेप फाउंडेशन जे चेयरपर्सन शाइस्ता बलोच, सलीम सूमरो, PP अॻवान अली मुग़ल, जहांगीर अब्बासी ऐं ॿियनि शिरकत कई। उन खां अॻु स्कूल मैनेजमेंट पारां आयल महिमाननि खे अजरक ऐं टोपी जा तोहफ़ा पेश कया विया। उन मौक़े ते स्कूल जे शागिर्दनि सिंधी सकाफ़त जे हवाले सां टेबलोस पेश करे दाद हासिल कयो।